नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ महदन वसलक लकुम फ़ीहा सुबुलन व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रजना बिही अज़वाजन मिन नबातिन शत्ता कुलू वरअू अनआमकुम इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिउलिन नुहा। मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। वलक़द अरयनाहु आयातिना कुल्लहा फ़कज़्ज़ब व अबा। क़ाल अजि'तना लितुख़रिजना मिन अर्ज़िना बिसिह्रिक या मूसा वलनातियन्नक बिसिह्रिन मिस्लिही फ़जअल बैनना व बैनक मौइदन ला नुख़्लिफ़ुहु नहनु वला अंत मकानन सुवा। क़ाल मौइदुकुम यौमुज़्ज़ीनति व अन युहशरन्नासु दुहा। सैयदना मूसा अलैहिस्सलाम फ़िरऔन खे अल्लाह रब्बुल आलमीन जी वहदानियत समझाई, रिसालत समझाई, आखिरत समझाई। फ़िरऔन जेको सवाल कयो तो पोयूं उम्मतूं उन्हनि जो छा थींदो, जंहिंमां हुन जो मक़सद को नफ़ो कोन हो बल्कि उलझाइण हो, ख़ल्फ़शार पैदा करणो हो, तो माण्हू ख़ुदि ही हिन जे ख़िलाफ़ थी वञनि। जवाब ज़ाहिर आहे, अगरि वाज़े ईंदो त हिननि खे पंहिंजे अबनि ॾाॾनि जे करे सदमो पहुचंदो। अगरि साफ़ था मूसा अलैहिस्सलाम चवनि त अगरि उन्हनि इताअत कई त जन्नत में आहिनि, ऐं अगरि नाफ़रमानी कयूं त जहन्नम में आहिनि, त अक्सरियत उन्हनि जी जिन जा अब्बा ॾाॾा गुमराह हुआ। इन करे मौक़े जी मुनासिबत सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जवाब ॾिनो, इजमाली इल्मुहा इंद रब्बी फ़ी किताब। लोहे महफ़ूज़ में सभु कुझु लिखियो पियो आहे। रब वटि महफ़ूज़ आहे, ला यज़िल्लु रब्बी, मुंहिंजो रब रस्तो नथो भटके, न को उनखे वेसर थिए थी। ईअं बि कोन्हे त को ग़लति फ़ैसिलो करे, ऐं ईअं बि कोन्हे त उनखां का शइ उनखे वेसर थी वञे। ये इंसानी सिफ़तूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खां पाक आहे। जंहिं जेकी कुझु कयो आहे उन सां उन जे मुताबिक़ मुआमिलो कयो वेंदो, थी रहियो आहे, थींदो। कामिल जवाबु अॻिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जी कुझु सिफ़तुनि जो ज़िक्र फ़रमायो। मज़ीद जेतिरो ज़िक्र थिए तो ओतिरो ई दिलि में उन जी अज़मत अचे थी। चुनांचे फ़रमाई, अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ महदा। अल्लाह त उहो आहे जंहिं तव्हां जे लाइ ज़मीन खे विछाणो बनायो। हिकिड़ी फ़िरौन सां तारीज़ बि आहे त तो रब थो चईं, बल्कि चईं तो अन रब्बुकुमुल आला। तूं आला त छा थींदे, तूं रब बि कोन्हे, तूं हुए कोन। अल्लाह पहिरीं इहे ज़मीन ख़ल्क़ी ऐं हिन खे बिस्तरे वांगुरु बनाए छॾियईं, सभिनी जे लाइ
लकुमुल अर्ज़ काफ़िर मुसलमान मञण वारो न मञण वारो नंढा वॾा आकिल बेअक़ल सभिनी जे लाइ अल्लाह तव्हांजे लाइ ज़मीन के विछाणू बनायो आहे, बिस्तरो बनायो आहे, हंज बनाई आहे त उतलबुल इल्म मिनल महद इलल्लाह त माउ जे हंज खां वठी ऐं ज़मीन जे हंज ताईं अवां इल्मु हासिल करियो त हीअ ज़मीन जेका आहे इनखे अल्लाह इन में पत्थर पइनि सख़्तु पाए नरम पाए, लेकिन अहिड़े तरीक़े सां उनखे ख़लक़ियो अथसि जो चाहे जबल हुजे उन ते बि माण्हू सुम्हनि था, ज़मीन ते बि सुम्हनि था, बिल्कुलु बिस्तरो बनाए छॾियो अथसि, विछाणू बनाए छॾियो अथसि। केतिरा बेशुमार इंसान उन्हनि खे कपिड़ो विछाइण जे लाइ ज़मीन ते हूंदो कोन्हे या गर्मीअ में विछाईंदा कोन ऐं आराम जी निंड सुम्हंदा आहिनि। जेके पलंगनि में एसिन में था सुम्हनि उन्हनि खे निंड पोइ ईंदी आहे ऐं हिननि खे पहिरीं अचो थी वञे। जेके एसिन में पहिरीं सुजाग थियो था वञनि इन्हनि खे उस सिज जी उस थी उथियारे। त अल्लाह ताला बिला इस्तिस्ना जेको अल्लाह खे मञे जेको न मञे बिला कंहिं इस्तिस्ना ते सभिनी जे लाइ ज़मीन खे विछाणू कयो अथसि, बिस्तरो कयो अथसि। वसलक लकुम फीहा सुबुला ऐं कई तव्हांजे लाइ इन ज़मीन में रस्ता आहिनि जिन जे ज़रिए सां तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुचो था। को वञण जो रस्तो, को अचण जो रस्तो, किथे हिकिड़ो ई रस्तो आहे, ॿ रस्ता आहिनि। अल्लाह त इंसान त रस्ता बेशुमार सरमाए थो लॻाए तॾहिं रस्ता मुख़्तलिफ़ थो करे। अचण जो हिकिड़ो थो रखे, वञण जो ॿियो थो रखे, वरना हिकिड़ो ई रस्तो जंहिंमें हादिसा ई हादिसा था थियनि। लेकिन अल्लाह ताला इन ज़मीन खे अव्हांजे लाइ कई रस्ता बनाए छॾिया जंहिंजे करे तव्हांजे अचण वञण में को टकराव थिए, हादिसो थिए कोन थो थिए। बाक़ी जेके रस्ता अव्हां ठाहिया आहिनि ऐं उन्हनि ते पंहिंजूं गाॾियूं हलायो था उन्हनि ते टकराव थिए थो, हादिसा बि थियनि था। मुख़्तलिफ़ रस्ता बनाए, किथे पहाड़ी रस्ता आहिनि, किथे ज़मीनी रस्ता आहिनि, किथे दरियाई रस्ता आहिनि, किथे सामूंडी रस्ता आहिनि, किथे फ़िज़ाई रस्ता आहिनि, फ़िज़ा में बि रस्ता आहिनि, जानवरनि जे लाइ बि रस्ता आहिनि। व औहा रब्बुका इलन्नह अनित्तख़िज़ी मिनल जिबालि बुयूता। हीअ जेका माखीअ जी मख आहे इहा का ईअं धुके सां कान थी निकिरे, इहा बि बिल्कुलु रस्तो ठाहे थी निकिरे। ऐं मुहक़िक़ीन जो चवणु आहे त हीउ जहाज़ जेको आसमान में उॾे थो इन जो बि रस्तो आहे, पर इहो 90 डिग्री खां ज़रा हेॾां होॾां थी हलंदो आहे, 90 डिग्री ते नथो हले। लेकिन माखीअ जी मख जेका आहे सा 90 डिग्री ते हले थी ऐं जंहिं रस्ते खां वञे थी उते ई मोटे थी। इहो शूर अल्लाह एतिरी नंढड़ी पितगिड़ी मख़लूक अल्लाह ताला उनखे ताकियो आहे। वसलक लकुम फीहा सुबुला हलाई जारी कई तव्हांजे लाइ उन में रस्ता, हिकिड़ो न बेशुमार रस्ता। हिकिड़ी उहा जमा आहे जेका असीं था इस्तेमालु करियूं, हिकिड़ी जमा उहा आहे जेका अल्लाह इस्तेमालु कई। अल्लाह ग़ैर महदूद, उनजी हर शइ ग़ैर महदूद आहे त उनजा रस्ता बि ग़ैर महदूद आहिनि। वअंज़ल मिनस समाइ माआ ऐं आसमान मां लाथई पाणी, मींहुं वसे थो, जॾहिं हू चाहे थो ॻड़ा पवनि था। इहो अल्लाह ताला आसमान मां पाणी, इहो अल्लाह ताला जी कुदरत जो ज़िक्र आहे। ऐं वाहिद जा सीगा आहिनि जअल, सलक, अंज़ल, अकेले अल्लाह के। जिते जमा जो लफ़्ज़ अचे थो इहो ताज़ीम जे लाइ अचे थो, ईअं कोन्हे अल याज़ बिल्ला तो
उन में अल्लाह सां को शरीक तो थे, उते मक़सद ताज़ीम हूंदी है त ही अकेले अल्लाह कया। अॼु ताईं कंहिं दावा नाहे कई त ज़मीन खे असां बिस्तरो कयो आहे, रस्ता असां ठाहिया आहिनि, आसमान मां मींहुं असां था वसायूं। वअंज़ल मिनस समाइ माअ, आसमान मां पाणी असीं था वसायूं। पाणी त ककरनि मां वसे थो, त समा जी लफ़्ज़ी माना आहे कुल्लु मां आला, जेका शइ तव्हांजे मथे आहे, तव्हां खां मथे आहे, उनखे बि आसमान चइबो आहे। छित खे बि समा चई सघे थो। त जबलनि मां ककरनि मां अल्लाह ताला पाणीअ खे नाज़िल थो करे। ख़ुदि जो सिस्टम केतिरो जो इहो पाणी कीअं थो ठहे। समुंड में हवा थी हले, बुखार था थियनि, उहे बुखार मथे चढ़नि था, सामूंडी बुखार। समुंड बि पाणी आहे पर खारो पाणी आहे। ई समुंड मां पाणी मथे चढ़े थो बुखार जी शिकल में, हवा जे कुल्हे ते पाणी चढ़े थो। ककर थी जिते अल्लाह चाहे तो उनखे खणे वञे, रस्ते ते वसाए या पहाड़नि ते खणी वञे, पोइ पहाड़नि ते वञो वसे थो बर्फ़ जी शिकल में या पाणी जी शिकल में। इब्तिदा हिनजी खारो कड़ो, हाणे इंतिहाई मिठो शिफ़ाफ़ सुथरो। इब्तिदा त समुंड में गंद बि हूंदो आहे, पूरी दुनिया जो गूं वग़ैरह सभु समुंड में, पर जेके बुखारात चढ़नि था हवा जे ज़रिए सां उहे साफ़ थींदा वञनि था। तव्हांजो उन पहाड़ ते वसे थो, वरी उहो पाणी उते महफ़ूज़ कयो थो वञे बर्फ़ जी शिकल में। उते वरना किथां एतिरियूं फिरजूं अचनि, उते महफ़ूज़ रहे थो हिकिड़े ज़माने ताईं। पोइ सिज जे ज़रिए सां उनखे विघरायो वञे थो, पोइ पाणी थिए थो। ॿियो पाणी वरी सिधो ज़मीन में वञे थो। ज़मीन में रस्ता अल्लाह ताला ठाहे थो, पाणीअ जा बि रस्ता आहिनि, इंसान जा सिर्फ़ु रस्ता कोन्हनि। ऐं पोइ उहे नालियूं ख़ासि क़िस्म जूं, पोइ किथे चश्मनि में पाणी जम थिए थो, इहो थींदो थींदो पाणी वरी अचे थो दरियाहनि में, दरियाहनि मां इहो पाणी थींदो थींदो वरी अचे थो वाहनि में, वाहनि मां वाटरनि में, वाटरनि मां ज़मीन में। अंज़ल मिनस समाइ माअ, अल्लाह ई इन्हनि जबल इन ककरनि मां पाणीअ खे नाज़िल कयो आहे। उलमा फरमायो आहे त ईअं बि आहे त अल्लाह पाणी आसमान मां बि नाज़िल थो करे, ऐं ककर जंहिंजो जेके ठहनि था बुखारात मां, उन्हनि मां बि नाज़िल थो करे। उनखे हर शइ ते कुदरत आहे। असांखे नज़र सिर्फ़ु इहो थो अचे त ककरनि मां पाणी पियो लहे, आसमान चूंकि तमामु मथे आहे, इन जे करे आसमान मां लहंदो नज़र नथो अचे। फ़अख़रजना बिही अज़वाजम मिन नबातिन शत्ता, पोइ असां उन पाणी जे ज़रिए सां मुख़्तलिफ़ सायूं शयूं कढियूंसीं। पाणी पियो अच्छो आहे, पाणी ज़मीन अच्छी आहे, बसि थोरो ॿिज जो फ़र्क़ु आहे। उन जे करे उन ई ज़मीन मां पाणी साॻियो, ज़मीन साॻी, लेकिन मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सायूं शयूं ठहनि थियूं। किथे कणिक, किथे ॿाजर, किथे जव, किथे बाग़ात, किथे गुल फुल, जेके बि बेशुमार शयूं आहिनि। हर इलाइक़े जा गुल पंहिंजा आहिनि, हर इलाइक़े जा मेवा पंहिंजा आहिनि। अल्लाह फरमायो इहे सभु असीं कढूं था, तूं तॾहिं हुएं कोन त तूं किथां कढंदे। ख़ामख़ाई दावतो करी इन रब्बुकुमुल आला, इहे सभु अल्लाह जो कमु आहे। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी सिफ़ात खे ज़िक्र पियो फरमाए।
ही अॼुकल्ह जा जाहिल माण्हू उहे औलिया किराम जे बारे में अहिड़े क़िस्म जा ख़्यालात रखनि था या इन्हनि सां मिलंदड़ जुलंदड़ ख़्यालु रखनि था। भई फलाणो पुटु थो ॾे तहक़ीक़ कबी त हुन वीचारे खे ख़ुदि ई औलाद कोन हो, अल्लाह न चाहे कोन थियो, औलाद ई कोन थियो। जंहिंखे चाहे थो अल्लाह औलाद ॾिए थो। अंबिया खे बि औलाद अल्लाह ॾिनो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे जवानी में औलाद कोन मिलियो, ख़्वाहिश कान हुई छा हुनजी त मूंखे औलाद थिए। जवानी में त वधीक ख़्वाहिश थींदी आहे। तव्हांजो जॾहिं 100 जे वेझा थिया आहिनि पोइ अल्लाह औलाद ॾिनो आहे। जॾहिं त हज़रत सारा पे तमामु मुअम्मर हुई। हज़रत ज़करिया खे ख़्वाहिश जवानी में कान हूंदी हुई, पर हिकिड़े वक़्त ते अल्लाह ताला औलाद अता कयो। ॿियूं सिफ़तूं ॿियूं नेमतूं सभु अल्लाह ताला अता थो करे, पर हीउ चए थो हीउ अली ॾिनो आहे, हीउ पीर ॾिनो आहे, हीउ फलाणे कलंदर ॾिनो आहे, ग़ैरनि ॾे निस्बत थो करे। इहा केॾी वॾी जहालत आहे, गुमराही आहे, दलालत आहे। अल्लाह इहे सभु शयूं अल्लाह तो पैदा करे। फ़अख़रजना बिही अज़वाजम मिन नबातिन शत्ता। वरी वण जेको आहे उन खे पन थियनि था। ठीकु आहे, सावा त सभई आहिनि, सभु पननि, पर हिकिड़ो पन ॿिए पन जे बिल्कुलु बराबरि थिए देग में वेकर में न आहे, फ़र्क़ु थींदो, बिल्कुलु फ़र्क़ु थींदो। हर पन ॿिए पन खां मुख़्तलिफ़ आहे। वरी मेवो हिकिड़े ई वण जो हुजे, चाहे अंब हुजे, पर तव्हां 2 अंब खणो, कॾहिं बि 2 अंब हिकु जहिड़ा कोन थींदा। वज़न में, रंग में, ॿिए केतिरा सारा फ़र्क़ु। इंसान आहे, 2 सॻा भाउर आहिनि, गॾु माउ जे पेटां निकिता आहिनि, तॾहिं बि उन्हनि में फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु थिए थो। अल्लाह जी मख़लूक में वॾी अल्लाह जे मख़लूक हुजण जो दलील आहे त उन जूं जेके बि पैदा कयल शयूं आहिनि, हर शइ ॿिए खां कंहिं न कंहिं एतबार सां मुख़्तलिफ़। इंसान जेका शइ ठाहे थो, ठीकु आहे, करा थो ठाहे, थांव थो ठाहे, साइज़ जो सांचो थो ठाहे, पोइ उन सांचे जे मुताबिक़ 1000 थांव ठहनि था, लख थांव ठहनि था, उहे बिल्कुलु हिकु जहिड़ा थियनि था। उहो ठाहिणु आहे, को पैदा कोन थो करे। लोह जेको लोह मां, पितल मां, तांबे मां, इन्हनि शयुनि खे त अल्लाह पैदा कयो आहे। फ़अख़रजना बिही अज़वाजम मिन नबातिन शत्ता। इहे असां कढिया आहिनि, मुख़्तलिफ़ अंगूरियूं, मुख़्तलिफ़ सावकूं, इहे असां कढियूं आहिनि। ऐं पोइ असां चयो कुलू वराओ, तव्हां खाओ। जेके खाइण जूं शयूं वराओ, पंहिंजे जानवरनि खे चारायो, बितौर चारे जे विझो। वराओ अनआमकुम, पंहिंजे जानवरनि खे चारियो। इंसान जे बारे में त सिर्फ़ु चयो कुलू खाओ तव्हां बसि। जानवरनि जे बारे में उन्हनि जो नालो बि वरितो, वराओ अनआमकुम, ऐं अव्हां पंहिंजे जानवरनि खे चारियो। उन्हनि जो चारो आहे, इंसान जो खाधो आहे। इहो सभु अल्लाह ताला ख़ल्क़ियो आहे। बेशुमार रिज़्क़ आहिनि, बेशुमार रिज़्क़ आहिनि जेके अल्लाह ताला पैदा कया आहिनि। इन फ़ी ज़ालिक लआयातिन लिउलिन्नुहा, बेशक इन में हिकिड़ी निशानी न, लआयात बेशुमार आयतूं आहिनि, निशानियूं आहिनि, अलामतूं आहिनि, सबक़ आहिनि, दर्स आहिनि। लिउलिन्नुहा, नुहा नुहयतुनि जो जमा आहे। नुहया जी माना हूंदी आहे मना करण वारी शइ। अकुल खे बि नुहया चइबो आहे। बेशुमार निशानियूं आहिनि अकुल वारनि जे लाइ। शर्त आहे त अकुल सलीम हुजे। अगरि कोई निमा इबरत नथो वठे या नथो सम्झे त पोइ क़ुरान जी इस्लामिक गोया उनखे अकुल आहे ई कोन। अकुल वारो हुजे, पंहिंजे अकुल खे इस्तेमालु करे ऐं हसद जी बुग़्ज़ जी पटीअ खे हटाए छॾे। दियानतदाराना गौर करे त हिकिड़ी निशानी कान्हे, हज़ारें बल्कि उन खां वधीक निशानियूं।
अक़ुल खे अक़ुल इन करे चइबो आहे। अक़ुल जी माना आहे ॿधणु, रसीअ सां ॿधिबो आहे जानवर खे। त इंसान खे अल्लाह अक़ुल ॾिनो आहे। इन अक़ुल जे ज़रिए सां ई पाण खे गुनाह खां बचाए थो, रोके थो, गोया पाण खे ॿधी थो छॾे गुनाह खां, मासियत खां। अगरि नथो रोके त गोया हुनजो अक़ुल हाणे सलीम कोन रहियो आहे, नाकारा थी वियो आहे। या सलीम आहे पर हुनखे इस्तेमालु कोन पियो करे। अल्लाह फरमायो मिनहा ख़लक़नाकुम, इहे मिटीअ जी ॻाल्हि थी। इन मिटीअ मां असां तव्हांखे पैदा कयो आहे। आदम अलैहिस्सलाम खे त हुई मिटीअ मां पैदा फरमायो, लेकिन अल्लाह हिते फरमायो ख़लक़नाकुम, तव्हांखे बि असां इन मिटीअ मां पैदा कयो आहे। त आदम अलैहिस्सलाम चूंकि सभिनी जो अब्बो आहे, त गोया पैदा त सिर्फ़ु मिटीअ मां आदम खे कयो वियो, निस्बत कई वई त तव्हां बि चूंकि आदम जो औलाद आहियो, गोया तव्हांखे बि असां मिटीअ मां पैदा कयो। मिनहा ख़लक़नाकुम, शुर्रा ईअं बि चयो आहे त जॾहिं नुतफ़ो थिए थो त उन टाइम ते पोइ इंसान ही मां जे पेट में ठहे थो त दुन में कुदरती मिट्टी का हुनजे विधी थी वञे, उहा जिते हिन खे दफ़न थियणो आहे। इहो बि रिवायतुनि में अचे थो। मज़ीद अगरि गौर कजे त हिन वक़्तु बि हर इंसान मिट्टीअ मां पैदा थो थिए। ज़मीन आहे, ज़मीन मिट्टी आहे, असां उन में कणिक विझूं था, या कणिक बि पहिरीं बदबूदार थिए थी, पोइ मिट्टी थियो थी वञे। मिट्टी थियण खां पोइ वरी अनाज निकिरे थो। त मिनहा पोइ अनाज निकितो, उहो बाज़ार में आयो, बाज़ार में असां उनखे ख़रीद कयो, पोइ उनखे पीठोसीं, अटो थियो, अटो ॻुथो वियो, मानी पचाई वई, पोइ इनखे असां खाधो। खाइण खां पोइ इन मां खून पैदा थियो, का ख़राबु शइ जेका पैदा थी उनखे ख़ारिज कयो वियो, फुज़ले खे। खून मां मनी पैदा थी, इहा मनी रहमे मादर में आई। पहिरीं त सुल्बे पीउ जे सुल्ब में हुई, पोइ रहमे मादर में आई, ऐं पोइ रहमे मादर में इंसान जी शक्ल इख़्तियार करे पोइ ॿाहिरि आई। मिनहा ख़लक़नाकुम, हींअर बि हर इंसान, अगरि इहे बाग़ था लॻनि, इन जी हक़ीक़त बि मिट्टी आहे, पौधा इन ई मिट्टीअ मां पैदा था थियनि। असां जेका ज़ाहिर शइ ॾिसूं था उनखे सम्झूं था, गहराई में नथा वञूं, वरना हींअर बि हर इंसान जी पैदाइश मिट्टीअ मां आहे। मिनहा ख़लक़नाकुम, इन हक़ीर जेके तव्हां हक़ीर था सम्झो, पेरनि सां लताड़ियो था, इस्तंजा में ढेलो मिट्टीअ जो इस्तेमालु था करियो, तव्हांखे इख़्तियार आहे, इन मिट्टीअ खे जीअं चाहियो इस्तेमालु करियो। इनखे असां ख़लक़ियो आहे, असां पैदा कयो आहे। केतिरा सारा इन सां तव्हां फ़ाइदा हासिल था करियो। वफ़ीहा नुईदुकुम, इन मिट्टीअ में असीं तव्हांखे मोटाईंदासीं। पैदा बि मिट्टीअ मां कयो अथऊं, वरी इन ई मिट्टीअ में तव्हांखे पैदा कंदासीं। इहा मिट्टी जेका हदीस में अचे थो, मख़फ़ी तरह सां दुन में रखी वई, उते ई थी खई वञे जिते वरी हिन जी क़बर ठहिणी, जिते वरी हिन खे दफ़न थियणो आहे। वफ़ीहा नुईदुकुम, ऐं इंसानु सोचे त ग़िज़ा हिन जी ठही किथे, ही ॾाढ़ूं वग़ैरह कंधार में थो ठहनि, खाए हिते थो, मेवा किथे था ठहनि, पर इहे बि मिट्टीअ जा आहिनि। वफ़ीहा नुईदुकुम, इन ई मिट्टीअ में असीं तव्हांखे मोटाईंदासीं। वमिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, ऐं इन ई मिट्टीअ मां तव्हांखे कढंदासूं ॿीहर, सभु जा सभु, जिन मञियो तिन खे बि, जिन न मञियो तिन खे बि। अंबिया अलैहिस्सलाम, औलिया, अतक़िया, सभु मिट्टीअ मां उथंदा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी हज़रत अबू बकर जी ऐं उमर जी मिट्टी हिकिड़ी जाइ तां खई वई, हिकिड़ी जाइ तां। यही सबबु आहे त पाण हिकिड़ी जाइ ते मदफ़ून आहिनि। इहो ई सबबु आहे त क़यामत जे ॾींहुं जॾहिं पाण उथंदा
त हिकिड़ी जाइ था थियनि। इहो इताअत जे करे शेखैन खे एज़ाज़ मिलियो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़ाक़त मिली, सोबत मिली। ता क़यामत गॾु ता क़यामत वॾियूं साज़िशूं थियूं, मुस्तक़बिल में भी थी सघनि थियूं त सिद्दीक़ अकबर ऐं फ़ारूक़ एज़म जे जसद खे तई कढियो वञे, अलॻि कयो वञे। कई साज़िशूं थियूं, तारीख़ुनि में उहे किस्सा महफ़ूज़ आहिनि। नाकाम रहिया, नाकाम रहंदा। अल्लाह ताला ॾेखारे छॾियो त ही गॾु आहिनि। हीअ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शुरूअ खां ख़ादिम हुआ ऐं हाणे बि ख़ादिम जी हैसियत सां गॾु सुतल आहिनि। उन्हनि सां उनजो हक़ीक़ी ताल्लुक़ आहे। पोइ बि अगरि कंहिंजे अकुल ते पर्दो थो पए त उहो पंहिंजे नसीब खे रोए, वरना मामिलो बिल्कुलु वाज़े आहे। माण्हू चुटकलनि ते बसि पंहिंजे ईमान खे विञायो था छॾी, मुशाहदो जेको आहे उनजो इनकार था कनि। जेके हाजी हज़रात हाज़िरी था ॾियनि रोज़े अक़दस ते सलामनि में, जिते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम था पेश कनि, शेखैन खे बि पेश था कनि। इहो सभु अल्लाह ताला खे चूंकि सभु मालूम हो त अहिड़ी क़ौम बि ईंदी जेके नाशुक्रा थींदा। सहाबा जा इंतज़ाम करे छॾियो अल्लाह त इहे अगरि मुखालिफ़ ऐं नाशुक्रा आहिनि तो कम अक़लीअ जे करे पंहिंजे अकुल खे न पिया इस्तेमालु कनि, पंहिंजो नुक़सानु पिया कनि। अल्लाह ताला असांखे सिराते मुस्तक़ीम ते क़ाइम ऐं दाइम फ़रमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन, असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, तमाम मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह कोरोना वायरस के मुकम्मल ख़त्म फरमा। असांखे, असांजे बच्चन के, मुतअल्लिक़ीन आबा के, तमाम मुसलमाननि के इन वायरस खां ऐं ॿिया जेके मूज़ी वायरस सभिनी खे महफ़ूज़ फरमा। जेके इन में मुब्तला आहिनि उन्हनि खे आफ़ियत अता फरमा, शिफ़ा अता फरमा, उन्हनि खे मुकम्मल सेहत जा बना। या रहमान रहीम, तोखे मालूम आहे जेके मुब्तला आहिनि उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। ॿियनि बि जिन दुआउनि जे लाइ असांखे चयो आहे उन्हनि सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरी फरमा, तमामु परेशानियूं दूर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन बिरहमतिक।